सूरह रहमान रुकू नंबर 2। जेको बि ज़मीन ते आहे सो सभु नास थींदो ऐं ए पैगंबर तुंहिंजे पालनहार जे ज़ात बाक़ी रहंदी जो इज़त वारो ऐं नेमतुनि वारो आहे। पोइ जिनो ऐं माण्हू पंहिंजे पालनहार जे कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदो। जेको बि आसमाननि ऐं ज़मीन में आहे सो सभु को अल्लाह खां घुरंदो आहे। सभु कंहिं ॾींहुं उहो कम में आहे। पोइ जिनो ऐं माण्हू पंहिंजे पालनहार जी कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदो। ऐं जिनो ऐं माण्हू असीं वांदा थी अव्हां ॾांहुं जल्द मुतवजा थींदासूं। पोइ जिनो ऐं माण्हू पंहिंजे पालनहार जे कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदो। ऐं जिन्ननि ऐं माण्हुनि जी टोली जेकॾहिं अव्हीं आसमाननि ऐं ज़मीन जे पासनि खां ॿाहिरि निकिरी सघंदा आहियो त निकिरो। वॾी हिमत खां सवाइ ॿी तरह ॿाहिरि निकिरी न सघंदो। पोइ जिनो ऐं माण्हू पंहिंजे पालनहार जी कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदो। अव्हां ते बाहि जो उलंबो ऐं दूंहों मोकिलिबो जो मुक़ाबिलो करे न सघंदो। पोइ जिनो ऐं माण्हू पंहिंजे पालनहार जे कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदो। पोइ जॾहिं आसमान फाटंदो तॾहिं अधोड़ वांगुरु गुलाबी थींदो। पोइ जिनो ऐं माण्हू पंहिंजे पालनहार जे कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदो। पोइ उन ॾींहुं न की माण्हू ऐं न की जिन पंहिंजी ॻाल्हि बाबति पुछिबा। पोइ जिनो ऐं माण्हू पंहिंजे पालनहार जी कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदो। ॾोहारी पंहिंजनि शिकिलियुनि मां पिया सुञाता वेंदा। पोइ ॼुंडनि ऐं पेरनि मां पकड़िबा। पोइ जिनो ऐं माण्हू पंहिंजे पालनहार जे कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदो। चइबो त हीउ उहो दोज़ख आहे जंहिंखे गुनहगारनि कूड़ भायो हो। उन्हीअ दोज़ख में ऐं तते टहिकंदड़ पाणीअ में पिया ईंदा वेंदा। पोइ जिनो ऐं माण्हू पंहिंजे पालनहार जे कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदो।